बुशरो फिरोज खान खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ मिठियानी लगे भोटिया के कचे वारे इलाके में गुज़िरियल ॾींहुं भोट बिरादरी के ॿिनि धुरनि में ज़मीनी तकरार तां झेड़े के नतीजे में एक औरत मुस्मात शरीफा भोट गोलियों लगण सबब फौत थी वई, जंहिंजो केस दाख़िल करण लाइ संदसि वारसनि पारां लाश मिठियानी थाने अॻियां रखी एहतजाज कियो वियो। उन मौके ते फौती औरत मुस्मात शरीफा भोट के भाउ अब्दुल गनी भोट जो चवण हो त असांजे घरनि ते जुमे भोट वारनि हमलो कयो आहे ऐं अंधाधुंध फायरिंग कई आहे, जंहिंजे नतीजे में असांजी भेण क़तल थी वई आहे, जंहिंजी एफआईआर दाख़िल करण लाइ मिठियानी थाने ते पहुता आहियूं, जॾहिं त मिठियानी पुलिस असांजी एफआईआर दाख़िल करण खां साफ़ इनकार करे छॾियो। ॿिए पासे एसएचओ मिठियानी जो चवण हो त वाक़ियो कोट मिठा थाने जे हद में थियो आहे, जंहिं करे असां उन वाक़े जो केस दाख़िल नथा करे सघूं। उन वाक़े जी एनसी कोट मिठा ते अॻ में ई दाख़िल थियल आहे। होॾां कोट मिठा पुलिस मौक़िफ़ अख़्तियार कंदे ॿुधायो त फरियादी धुर अञा असां वटि पहुती नाहे, जंहिं करे असां हिन वक़्त ताईं एफआईआर दाख़िल नाहे कई। फरियादी ईंदा त केस दाख़िल कंदासीं।